नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरियो खां ख़बर ॾींदा हलूं त पंगरियो भरिसां ॻोठ अब्दुल ख़ालिक आराई जे रवासिन प्रेस क्लब पंगरियो पहुची संदसि भाउ शब्बीर आराई ख़िलाफ़ मीडिया अॻियां दाहींदे मसामात राबिया बसरी परवीन ख़ालिद महमूद ऐं सैफुल्ला आराई चयो आहे त शब्बीर आराई तावीज़ ऐं जादू जंहिंजे ज़रिए हू बदकिरदार औरतुनि सां हिन वक़्तु उन सां गॾु रहे थो ऐं असांजी मर्ज़ी खां सवाइ पंहिंजी धीउ जो रिश्तो बि अहिड़े ख़ानदान में ॾियणु चाहे थो, पर असां हुनजी जॻह ते रिश्तो नथा ॾियणु चाहियूं ऐं टोटल प्लाट वेकिरो करे मुज़ाकरा औरतुनि ते ख़र्च करे छॾिया आहिनि ऐं ज़री ज़मीन बि वेकिरो करणु चाहे थो। हिन ॿुधायो त इन अमल खे रोकण ते हू घर वारनि ते तशदुद करे सॼी घर भातियुनि जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे ऐं हिन ॿुधायो त असां ते हिन वक़्तु कूड़ा केस दाख़िल कराया अथई ऐं ॿिनि कूड़नि केसनि में फासाइण जूं पिण धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन SHO पंगरियो ऐं SSP बदीन ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी शब्बीर आराई खां खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।